بسم الله الرحمن الرحيم والحمد لله رب العالمين وصلى الله على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين أما بعد بسم الله الرحمن الرحيم وجعلناهم أئمة يهدون بأمرنا وأوحينا إليهم فعل الخيرات وإقام الصلاة وإيتاء الزكاة وكانوا لنا عابدين. नाज़रीन किराम, मोमिनीन किराम, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो सुखने सिंध चैनल ऐं आउं आहियां अब्बास अली नजफ़ी तव्हांजी ख़िदमत में। अॼु तव्हांजी ख़िदमत में इमाम अलैहिस्सलाम जे बारे में मां तव्हांजे आॾो गुफ़्तगू पेश कंदुसि। नाज़रीन मोहतरम, क़ुरान करीम जी रोशनी में इमाम अलैहिस्सलाम जे हादी हुजण ते अॼु असां तव्हांजे आॾो सबूत पेश कंदासीं। ज़माने में तमामु घणा माण्हू इमाम अलैहिस्सलाम जे बारे में कुझु नागवारा गुफ़्तगू कंदा नज़र अचनि था। उन्हनि जे बारे में असां अॼु गुफ़्तगू कंदासीं त इमाम अलैहिस्सलाम अल्लाह जे तरफ़ां मनसूस आहिनि या कंहिं माण्हुनि जे गुरूह उन्हनि खे पंहिंजो इमाम बणाए पेश कयो आहे। नाज़रीन, क़ुरान पाक जूं ॿ मशहूर ऐं मअरूफ़ तरीन आयतूं मौजूदु आहिनि जेके इन ॻाल्हि ते रोशनी विझनि थियूं त इमाम अलैहिस्सलाम अल्लाह जे तरफ़ां मनसूस मिनल्लाह हादी आहिनि माण्हुनि जे लाइ, जेको अल्लाह जे हुक्म सां माण्हुनि जे हक़ जी तरफ़ रहनुमाई कनि था ऐं माण्हुनि जा पेशवा आहिनि। उहे ॿ आयतूं ही आहिनि। सूरे अंबिया जी आयत वजअलना मिनहुम अइम्मतन यहदून बिअमरिना वअवहयना इलैहिम फ़िअलल ख़ैरात वइक़ाम सलात वईता ज़कात वकानू लना आबिदीन। हिकु इहा आयत इहो वाज़े कंदे नज़र अचे थी त ख़ुदावंद करीम फरमाए थो तो जअलनाहुम अइम्मतन यहदून बिअमरिना, यानी असां उन्हनि खे इमाम बणायो ऐं असांजे हुक्म सां ई माण्हुनि जी हिदायत कनि था। ॿी आयत सूरे सजदा जी आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वजअलना मिनहुम अइम्मतन यहदून बिअमरिना लम्मा सबरू वकानू बिआयातिना यूक़िनून। असां उन्हनि मज़ा इमाम पैदा कया, इमाम ठाहिया ऐं असांजे ई हुक्म सां उहे इमाम माण्हुनि जी हिदायत ऐं रहनुमाई कनि था। इन्हनि ॿिनि आयतुनि सां मां रोशन थियो असांजे लाइ वाज़े थियो त इमाम मनसूस मिनल्लाह यानी अल्लाह जो मुंतख़ब थियल का शख़्सियत हूंदी आहे, न कि कोई गिरोह या माण्हुनि जी जमात कंहिं माण्हू खे चूंडे करे पंहिंजो इमाम बणाईंदी आहे। हिकु ॿिए नुक़्ते खे वाज़े कंदा हलूं त इमाम हर ज़माने जी ज़रूरत ऐं हाजत आहे, हर ज़माने में इमाम मौजूदु हूंदो आहे। इन ई ॻाल्हि खे क़ुरान पाक जी हिकु आयत वाज़े कंदी नज़र अचे थी त हर क़ौम जे लाइ हिकु हादी ऐं इमाम आहे। आयत आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिकुल्लि क़ौमिन हाद, हर क़ौम जे लाइ हिकु हादी आहे। त का बि क़ौम हिकु हादी खां ख़ाली न आहे। तव्हांखे मालूम आहे त सिलसिले नबूअत पाण सगोरन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ सिलसिले नबूअत ख़तमु आहे। त जॾहिं सिलसिले नबूअत ख़तमु थी वियो, आदम खां वठी करे ख़ातम ताणी माण्हुनि जा हादी ऐं रहनुमा अंबिया हुया। हाणे जॾहिं अंबिया जो सिलसिलो ख़तमु थी वियो त छा हिते सुवाल पैदा थिए थो त छा माण्हुनि जे लाइ हादी ऐं हिदायत जो सिलसिलो बि ख़तमु थी वियो? जवाबु आयो न। इन जवाब खे मां आयत करीमा वाज़े करे थी त वलिकुल्लि क़ौमिन हाद, नबी खां पोइ चाहे कोई नबी हुजे या न हुजे लेकिन हिकु हादी ज़रूरु आहे। जहिड़ी तरह ख़ुदावंद करीम हिकु ॿिए मक़ाम में आयत करीमा में फरमाए थो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम, उन ॾींहुं यानी क़यामत जे ॾींहुं असां हर क़ौम खे पंहिंजे पंहिंजे इमाम सां गॾु सॾींदासीं। हाणे नेक इमाम पंहिंजी क़ौम खे नेकिन जे बरकत सां जन्नत में वठी वेंदो ऐं उहो पंहिंजे पाण सां गॾु साण खणी वेंदो, ऐं जेको बदकार पेशवा हूंदो उहो पंहिंजे क़ौम खे बदकारनि जे सबबु जहन्नम जो बाहि जे तरफ़
वठी वेंदो ऐं उन्हनि खे रुसवाई ॾींदड़ अज़ाब अची वेंदो हलियो। रसूल ख़ुदा फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं हर माण्हू खे पंहिंजे इमाम ऐं अलाह जे किताब मां रसूल जी सुन्नत सां गॾु सॼियो वेंदो ऐं हू इमाम अलाह जे हलाल कयल शइ जी हलाल कयल शइ खे हलाल रखंदो ऐं हराम कयल शइ खे हराम रखंदो ऐं अलाह ताला जे हुक्म जो फरमान ऐं ईअं हिदायत कंदो माण्हुनि खे जीअं मां मुहम्मद हिन वक़्तु हिदायत कयां पियो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था त मन मात व लम यारिफ इमाम ज़मानिही मात मीततन जाहिलियत। जेको शख़्स मरी वियो ऐं ज़िंदगीअ में मरण खां पहिरियां पंहिंजे ज़माने जे इमाम खे न मार्फत कयई ऐं न ॼाणियई त उन जाहिलियत जी मौत हासिल कई। नाज़रीन किराम, एसी ताईं हुयो इमाम अलैहिस्सलाम जे वजूद ऐं इमाम अलैहिस्सलाम जे हिदायत जे बारे में क़ुरान में जा दलाइल ऐं नबी करीम जे अहादीस में जा दलाइल। आइंदा हेसी ताईं सिलसिलो पूरो थियो मुक़दमे जो। अॻिते असां सिलसिलो पेश कंदासीं इमाम ज़माना जी मार्फत जो क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में। वस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि।